ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहा आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चयो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11 स्कंद जे 10 अध्याय जे ॿिए भाग में ॾिठो त श्री श्याम सुंदर जी उद्धव जी के ज्ञान ॾियनि पिया, ऐं अॼु बि पाण उन ही ज्ञान जी कथा के वधीक अॻिते वधाए पंहिंजो जीवन मुक्त करण जी कोशिश कंदासीं। ऐं जेतिरो थी सघे ओतिरी गुज़ारिश आहे त कृपया आनंद प्राप्त कयो। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11 स्कंद जो अध्याय 11 शुरू करे रहा आहियूं, जंहिंजो नालो आहे उद्धव खे श्याम सुंदर जो ज्ञान सेखारण। श्री सुखदेव जी चवनि था त हे राजा, श्री कृष्ण महाराज चवण लॻो त हे उद्धव, संसार में दुख ऐं सुख माया में फासण खां थिए थो, पर इहा माया मूंखे नथी ठगे। जीअं सपने में को आदमी केतिरनि क़िस्मनि जो दुख ऐं सुख ॾिसी जागण खां पोइ उन सां कुझु बि वास्तो नथो रखे, तीअं संसारी वहिंवार बि उन वांगुरु कूड़ो सम्झणु घुरिजे। जीव आत्मा सभिनी जे बदन में मुंहिंजी शक्ति आहे। जेसिताईं इहो जीव मूंखे नथो सुञाणे तेसिताईं मूं खां अलॻि रहे थो, पर मुंहिंजे भेद ॼाणण वारो अहिड़ी तरह मुंहिंजे स्वरूप में लीन थियो वञे जीअं आरसीअ में पाछो ॾेखारे ॾिए थो, ऐं आरसी उबती करण सां उहो साॻियो रूप नथो ॾिसिजे। ऐं अहिड़ी आरसीअ जे हूंदे बि अज्ञानी माण्हू मूर्खताईअ सबबु पाण खे मूं खां जुदा पियो सम्झे। ज्ञानी माण्हू गृहस्थ आश्रम में रहण ऐं जगत जे सभिनी कमनि करण ते बि पंहिंजो मन जुदा रखी संसारी ॼार में नथो फासे। ज्ञान ऐं वैराग ॿई मुक्ति ॾियण वारा आहिनि। अज्ञानी माण्हूअ खे सिवाय दुख जे सुख नथो मिले। परमेश्वर जी शरण में वञण करे ज्ञान प्राप्त थिए थो, ऐं उन खां बेमुख रहण वारो ज्ञान कदाचित बि नथो पाए सघे। जीअं हवा खुशबू या बदबू ॿिन्ही ते लॻे थी, पर आहे ॿिन्ही खां अलॻि, जो का बि खुशबू या बदबू उन में प्रवेश नथी करे सघे। तीअं ज्ञानीअ खे बि कंहिं जी वॾाई करण सां ख़ुशि थियण ऐं बुरे चवण सां दुखी थियण न घुरिजे। जेके माण्हू पंहिंजी स्त्री औलाद हाथियुनि ऐं घोड़नि यानी कि जाइदाद वग़ैरह दुनियावी शयुनि खे मोहिजी करे यानी कि उन्हनि में फासी करे मुंहिंजी माया में लिपटजण करे शोक कनि था, तिन खे मूर्ख सम्झणु घुरिजे। छो त उन्हनि जे सोच करण मां को बि फ़ाइदो निकिरणो कोन आहे। दुख ऐं सुख सभिनी खे पंहिंजे कर्म अनुसार मिले थो। तंहिं करे ज्ञानीअ खे घुरिजे त हानि ऐं लाभ, दुख ऐं सुख परमेश्वर जी मर्ज़ी ॼाणी पाण खे कंहिं ॻाल्हि जो कंदड़ न सम्झे। जेको वेद ऐं शास्त्र पढ़ी नारायण जी भक्ति नथो रखे, तंहिंजो पढ़णु अजायो आहे। पोरे ऐं सुंड गांइ खे रखणु ऐं बुरी स्त्री ऐं अधर्मी संतान जी पालना करणु धर्म जी वाट आहे। जेतोणीकि उन्हनि मां कुझु बि सुख नथो मिले, लेकिन पंहिंजो फ़र्ज़ु ऐं धर्म सम्झी उन्हनि जी पालना करणु घुरिजे। जेके माण्हू धनवान थी दान धर्म ऐं ॿियनि चङनि कर्मनि में कुझु बि ख़र्च नथा कनि, उहो धन पंहिंजो सम्झी रखी था छॾीनि
अहिड़े धन जो हुअणु या न हुअणु ॿई हिकु जहिड़ा आहिनि। सांडींदड़नि खे को सुख नथो मिले, तंहिं करे ज्ञानी माण्हूअ खे धन पाए यज्ञ तीर्थ दान ऐं धर्म में ख़र्च करे उन जो फल परमेश्वर खे अर्पण करणु घुरिजे, जंहिं करे लोक ऐं परलोक ॿई सुधरनि। प्यारा भक्तों, एतिरो ज्ञान ॿुधी उद्धव वेनती कई त हे श्याम सुंदर, तव्हां त्रिभुवन पति आहियो, फ़क़ति हरि भक्तनि खे भवसागर पार लंघाइण वास्ते जनम वरितो आहे। हाणे दयाल थी मुक्त थियण जी तजवीज़ ॿुधायो। इहा ॻाल्हि ॿुधी वेंकटनाथ चयो, हे उद्धव, गृहस्थी माण्हू संसार में रहण ते बि पंहिंजो मन मूं ॾांहुं लॻाए थो ऐं मूं खे पंहिंजो मालिक ऐं पैदा करण वारो सम्झी ॿिए कंहिंजो बि बुरो नथो चाहे ऐं घणियूं तृष्णाऊं नथो रखे। पंहिंजे बदन जहिड़ो मूं खे प्यारो ॼाणी गुरूअ जो सम्झायल मंत्र जपे थो। सुख ऐं दुख खे बराबरि सम्झी काम ऐं क्रोध, लोभ ऐं मोह, बुख ऐं प्यास जे वस में नथो थिए। सिवाइ हरि भक्तीअ जे ॿी का ख़्वाहिश नथो रखे। ठाकुर पूजा ऐं हरि भॼन में प्रीत रखे थो। कंहिंजे बुरे चवण ते बि बुरो नथो सम्झे। मुंहिंजी शक्तिअ खे सभिनी जीवन में हिकु जहिड़ो सम्झे थो ऐं पंहिंजी ताक़त आहर परोपकार करे परमेश्वर जी लीला ऐं कथा ॿुधण में ख़ुशि रहे थो। मुंहिंजे सुरगुण या निर्गुण रूप जे सुमरण ऐं ध्यान खां सवाइ ॿियो को उधम नथो रखे। देवताउनि जा सुठा आस्थान ठाराहे ठाकुरनि ते फुलनि जी चाराइण वास्ते बाग़ीचा लॻाए थो। जेको बि वस्तु घर में अथसि तिन खे परमेश्वर जो ॼाणी पंहिंजो नथो चवे ऐं जेका चङी शइ पंहिंजे खाइण वास्ते मिले थी सा सभिनी खां पहिरियां ई ठाकुर खे भोग लॻाए पोइ उन मां ब्राह्मण ऐं ॿियनि चई वर्णनि ऐं पंहिंजे कुटुंब वारनि खे ॾिए थो, पोइ पाण खाए थो। सभई चओ जय श्री कृष्णा। वधीक ॿुध, हर रोज़ सूरज खे दंडवत ऐं अग्नीअ में हवन करे थो, ब्राह्मण खे चङो भोजन खाराए थो, पंहिंजी ताक़त आहर ॾखणा ऐं दान ॾिए थो, पंहिंजे सिर गांइ जी शेवा करे थो, हर हंधि जल पृथ्वी ऐं आकाश में चित्रभुजी स्वरूप ध्यान में ॾिसे थो ऐं सदाईं देवताउनि जे नाले ते होम ऐं पितरनि जे नाले ते तर्पण कढे थो। तलाउ ऐं खूह, धर्मशालाऊं वग़ैरह जीवन जे सुख पाइण वास्ते ठाराए थो। ग़रीबनि माण्हुनि ऐं ब्राह्मणनि खे जायूं ठाराए ॾिए थो। उन्हनि जी शादी कराइण वास्ते पाण पैसा ख़र्चे थो। साधन ऐं महात्माउनि जे खाइण ऐं पहिरण जी ख़बर वठे थो। उन ॻाल्हि जो अभिमान पंहिंजे मन में कदाचित बि नथो करे त ही चङो कमु मूं कयो। ॿियनि जे रूबरू बि इहा ॻाल्हि न कंदो आहे ऐं न पंहिंजी वॾाई थो करे। जो माण्हू चङो कमु करे पंहिंजे वात सां चवे थो त उन में पुण्य हलियो वञे थो। जो ज़बान में अग्नि देवता जो वासो आहे। हे उद्धव, अहिड़ी तरह जे धर्म ऐं कर्म रखण वारे माण्हूअ खां जेको कुझु पुछे सो करे थो, तंहिं मां ॾाढो ख़ुशि रहां थो। पर सत्संग करण खां सवाइ इहो सभु ज्ञान नथो मिले। साधन महात्माउनि जे संग करण ऐं मुंहिंजे ध्यानु धरण सां माण्हू ज्ञान पाए भवसागर खां पार लंघे वञे थो। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11 स्कंद जो अध्याय 11 संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपा करे हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।